मां पंहिंजी मदर जी CBC रिपोर्ट कराई जंहिंमें प्लेटलेट्स आयूं 18,000। वरी मूं साॻियो पैसनि सां कराई, उन में 65,000 प्लेटलेट्स थी विया ऑटोमेटिकली। साॻी रिपोर्ट ऐं साॻियो ब्लड, रुगो पैसनि जो ऐं फ्री जो कमाल आहे। नाज़रीन, हैदराबाद सिविल अस्पताल में सॼे सिंध जा मरीज़ अचनि था। किन सिहत जूं सहूलतूं त परे जी ॻाल्हि, पर लेबॉर्ट्री जूं टेस्टूं बि ग़लति कयूं वञनि थियूं। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे ब्यूरो चीफ ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी हीअ रिपोर्ट। सिविल अस्पताल हैदराबाद सिंध जी इहा वाहिद अस्पताल आहे जिते सॼी सिंध जा मरीज़ अचनि था। उहो ई सबबु आहे जो हुकूमत तरफ़ां 1 अरब रुपयनि खां वधीक बजट ॾिनी वञे थी त जीअं अस्पताल ईंदड़ मरीज़नि खे सिहत जूं सहूलतूं फराहम थी सघनि, पर इंतिज़ामिया जी लापरवाही सबबु उन बजट खे सही नमूने इस्तेमालु कयो नथो वञे ऐं मरीज़नि खे सहूलतूं मिली न आहिनि सघियूं। एतिरे क़दुरु जो मरीज़नि जूं सरकारी तौर ते ईंदड़ टेस्टूं बि सही नथियूं अचनि, पर साॻी अस्पताल ख़ानगी तौर ते क़ाइमु कयल लेबॉर्ट्री पैसनि ते जेकी टेस्ट रिपोर्टूं जारी करे थी, उहे सरकारी रिपोर्टुनि खां मुख़्तलिफ़ हुजनि थियूं। उन हवाले सां हिकु मुतासिर मरीज़ चवे थो त एट ए टाइम ते साॻी डेट मां पंहिंजी मदर जी CBC रिपोर्ट कराई जंहिंमें प्लेटलेट्स आयूं 18,000। 18,000 खां पोइ मुंहिंजे त मथे ते हथु अची विया। वरी मूं साॻियो पैसनि सां कराई, उन में 65,000 प्लेटलेट्स थी विया ऑटोमेटिकली। साॻी रिपोर्ट ऐं साॻियो ब्लड, रुगो पैसनि जो ऐं फ्री जो कमाल आहे। तव्हां ई ॿुधायो त हिन ॿिन्ही रिपोर्टुनि जा छा कयां। MS ॾेविस, MS चयो थो रिटन में मूंखे दरख़्वास्त ॾे, उन खां पोइ शनाख़्ती कार्ड जी कापी आण, उन खां पोइ फाइल में अटैच कर, पोइ MS साहिब खे लिखंदासीं। हाणे एॾो प्रोसीजर, मुंहिंजी मां एमरजेंसी में लॻी पई आहे। मां हिननि खे वई आहियां फ़ोटो कापी ॾियां ऐं रिटन में हिननि खे एप्लीकेशन ॾियां। ऐं ॿियो हिते डॉक्टर जेके ख़ासि करे फीमेल डॉक्टर्स आहिनि, उन्हनि जो रवैयो इंतिहाई एॾो ख़तरनाक आहे जो एॾियूं छिड़बूं रही था ॻाल्हाइनि। जेॾी महिल पुछ लिफ्ट ख़राबु आहे, जेॾी महिल पुछ लिफ्ट ख़राबु आहे। डॉक्टरनि खे हिकिड़ी इंजेक्शन हणण लाइ 3 माड़ तां लही थो अचिणो पए। मैडम असांजो ॾिसो, हू था चवनि असांजो कमु न आहे। वरी ॿिए ॾे वञनि, हू था चवनि असांजो कमु न आहे, ENT वारनि जो कमु आहे। हाणे असीं काॾे वञूं? हे माण्हू ॾिसो तव्हां वीचारा दरबद लॻा पिया आहिनि, मच्छर आहिनि हिते इलाही। हीउ डेंगी वार्ड आहे, हिते न का स्प्रे आहे, न का शइ आहे, ऐं लिखियो पियासि डेंगी वार्ड। सिहत खाते तरफ़ां सिविल अस्पताल में हर क़िस्म जा वार्ड जोड़िया विया आहिनि, जिन में गाइनी वार्ड, सर्जिकल वार्ड, न्यूरो सर्जरी, हॾनि जो वार्ड, बर्न्स वार्ड, गुर्दनि जो वार्ड, मेडिकल वार्ड, CCU, ॿारनि जो वार्ड, जेल वार्ड, नक कन ऐं गले जो वार्ड, कंपाइंड फीमेल डेंटल वार्ड, ज़नाना मेडिकल वार्ड, प्राइवेट वार्ड, एमरजेंसी वार्ड, दिलि जो वार्ड, ऑपरेशन थिएटर, एक्सरे, अल्ट्रासाउंड ऐं लेबॉर्ट्री समेत हर क़िस्म जा वार्ड मौजूदु आहिनि, जिते औरतुनि ऐं मर्दनि तोड़े ॿारनि जो इलाजु कयो वञे थो। पर सिविल अस्पताल ईंदड़ मरीज़ शिकायतूं कंदे नज़र अचनि था ऐं चवनि था त एमरजेंसी के अंदर आया है, एमरजेंसी के अंदर इन्होंने ना क्या नाम है अल्ट्रासाउंड किया, उसमें पथरी आई है, तो इन्होंने एमरजेंसी के अंदर दाखिल करवाया है। सारे टेस्ट ऐसे करवा रहे हैं जैसे कि अभी ऑपरेशन होने वाला है। लेबॉर्ट्री के सारे टेस्ट लिख कर दिए हैं, ये लेकर जाते हैं तो टेस्ट ही नहीं होते हैं इधर। कभी किस चीज़ के पैसे मांग रहे हैं, कभी किस चीज़ के पैसे मांग रहे हैं, ठीक है। फिर वहाँ MS से फ्री करा के लाओ तो कहते हैं ये वाली हमारी किट हमारे पास है नहीं है, ये वाला टेस्ट हो ही नहीं सकता है, फिर आप आओगे। हमारा एक सैंपल रात को ज़ाया हो गया, अभी दूसरा निकाला है, अभी मैं प्राइवेट करवाने जा रहा हूँ, और अभी भी पता नहीं है कि ऑपरेशन इधर होगा, कभी कह रहे हैं कि जामशोरों में होगा। असांखे खाली हिकिड़ी बोतल लगी आहे, उहा कढी अथनि, राति का शइ कोन दवा लगी आहे, ऐं न को अचनि था न को ॿुधनि था। असांजी चऊं था हुनखे चओ, हुनखे चओ, हुनखे वठो बाबा, हुनखे चओ। दवाऊं कल्ह खां वठी हींअर हाणे मिलियूं आहिनि, उहे मिलियूं आहिनि, उहे पियूं आहिनि। हाणे डॉक्टर ईंदा, पोइ कॾहिं अचनि, शाम जो अचनि, सुबुह जो अचनि, पोइ लॻनि। मुंहिंजो पुटु आहे सुलेमान नालो आहे, ड्राइवर हो। अचानक हुनखे टंग बांह बीह वई आहे। डॉक्टर ॾिसणु अचनि था, पर वठ ॻाल्हि खे चवनि था हाणे कराची खणी वञो। असां में तौफ़ीक़ कान्हे, असीं ग़रीब माण्हू, असां में रुपयो कोन्हे भरणु। असीं गाॾियूं 10,000 गाॾी कराची जा वठंदी। जी नाज़रीन, हैदराबाद जे सिविल अस्पताल में करोड़नि जी बजट आहे, पर माण्हू उते अॼु बि इहे शिकायत कंदे नज़र अचनि था त खेसि दवाऊं नथियूं मिलनि, ऐं जेके हिन मरीज़ आहिनि कुझु दवाऊं सरकारी मिलनि थियूं त कुझु दवाऊं उन्हनि खे ॿाहिरां ख़रीद करणियूं पवनि थियूं। उन करे हिते जेके मरीज़ अचनि था, सॼी सिंध जा मरीज़
इन सिविल अस्पताल में अचनि था के दाख़िल आहिनि के तव्हां निकिरी वरी पाण मुरादो प्राइवेट अस्पताल में वञनि था ऐं सिविल अस्पताल में इनखे पूरियूं सहूलियतूं नथियूं मिलनि। उनजे करे इन मरीज़नि मुतालबो कयो आहे त इन अस्पताल जी बजट वधाए ऐं मरीज़नि खे मुकमल सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, SS न्यूज़, हैदराबाद।